वेलकम बैक नाज़रीन। हैदराबाद में ख़बर वासा शेयर कंदासीं। महरान यूनिवर्सिटी के अक्सर इंसामी उहदनि ते वाधू चार्जिस रखंदड़ उस्ताद मुक़रर किया विया आहिनि। अदालती हुक्मनि बावजूद महरान यूनिवर्सिटी में इज़ाफ़ी उहदनि ते वेठल ऑफिसरनि खे न हटायो वियो आहे। टेलीकम्युनिकेशन जो प्रोफेसर 2016 खां रजिस्ट्रार बणियल आहे। एडिशनल डायरेक्टर फाइनेंस के डायरेक्टर फाइनेंस जो उहदो ॾिनो वियो आहे। महरान यूनिवर्सिटी के अक्सर इंसामी उहदनि ते वाधू चार्ज रखंदड़नि खे मुक़रर किया वियो आहे। हैदराबाद में ख़बर वासा शेयर कयूं पिया। महरान यूनिवर्सिटी के अक्सर इंसामी उहदनि ते वाधू चार्जिस रखंदड़ उस्तादनि खे मुक़रर किया वियो आहे। अदालती हुक्मनि बावजूद महरान यूनिवर्सिटी में इज़ाफ़ी उहदनि ते वेठल ऑफिसरनि खे न हटायो वियो। टेलीकम्युनिकेशन जो प्रोफेसर 2016 खां रजिस्ट्रार बणियल आहे। एडिशनल डायरेक्टर फाइनेंस के डायरेक्टर फाइनेंस जो उहदो मिलियल आहे।